मटियारी मां ख़बर शामिल क्यों था। अजीज गुल खैबर की रिपोर्ट मुताबिक त नई आयल SDO हेसिको मटियारी को भी बूटो न बारियो। लोड शेडिंग में वधीक इजाफो थियण लगो। 24 कलाकनि में 20 कलाक बिजली बंद, कारोबार ठप थी वियो। अवाम परेशान। नई आयल SDO मीराणी पंहिंजी सीट संभाले वरिती ऐं अवाम जे लाइ ॾचो बणिजी वियो। मटियारी ज़िले में संदसि ऑफिस में पाण हथ ठोकिया हुकुम हलाइण लॻो। केतिरा ई भर पासे वारा ॻोठ बिजली खां महरूम करे छॾिया। शेर मोहम्मद ठोड़ा जी 2 सालनि खां बिजली बंद ऐं गालिब खैबर ओल्ड न्यू जी बिजली भी 2 महीननि खां बिजली बंद कई वञी थी। बिजली न हुजण करे चोरनि ऐं वारदातनि में इजाफो। चोर केतिरनि ई दुकाननि जा ताला शटरूं टोड़े लखे रुपयनि जा सामान कैश पैसा खणी वञण में कामयाब थी वञनि था। मटियारी जे नई आयल SDO पारां बिजली जी लोड शेडिंग में वधीक इजाफो करे छॾियो आहे। सॼो ॾींहुं बिजली बंद। आयल SDO बिजली बंद करण जा पंहिंजा टाइम मुक़ररु करे छॾिया आहिनि। बिजली न हुजण करे हिकु तरफ़ कारोबार ठप हुजण करे अटे जी चक्की भी नथी हली सघे। दर्जी होटलन जो भी कारोबार रुकिजी वियो। मज़दूर माण्हू ऐं गरीब तबिको बुखूं काटण ते मजबूर आहिनि। नई आयल SDO जी मनमानी खैबर सेखाटा खूंदा जो मज़हर बुर्दी मेहू माछी शेर मोहम्मद ठोड़ा रशीद खैबर गालिब खैबर ओल्ड गालिब खैबर नऊ जम्मू शौक़ समेत केतिरनि इलाइक़े जी बिजली बंद करे छॾी। यादि रहे त 8 महीना पहिरियां SDO सांध जेको मटियारी में बदिली थी आयो हो, हुन जे दौर में लोड शेडिंग तमामु घणी हुई, पर खेसि अवाम जी शिकायतुनि ते खेसि हटाए वियो। पर खेसि 8 महीना ड्यूटी करण खां पोइ वरी खेसि मटियारी बदिली वापसि करे आंदो वियो आहे ऐं वरी बि संदसि बदिली थी वई। हिन नई SDO जे अचण सबबि लोड शेडिंग में वधीक इजाफो अची वियो आहे। अवाम पारां हेसिको चीफ खां मुतालबो कयो आहे त हिन नाल SDO खे हटाए वञी अवाम तां अज़ाब लाथो वञे।